तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी। ठटे वेझो 103 मोरी लॻ सरदार फैसल मल्लाह ऐं गुल हसन मेमण जी तकरारी ज़मीन जो निबेरो ज़िले काउंसिल ठटे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर ऐं सिंध मल्लाह फोरम जे मरकज़ी सीनियर नायब सदर ॾाॾा आदमगंदुर जी सरपंच में सर ज़मीन ते पहुची हाजी मोहम्मद रहीम शोरो ऐं सैयद मक़बूल शाह, हाजी अली मोहम्मद खुश्क, साफ़ी मोहम्मद मल्लाह, मोहम्मद रहीम मेहरबर, अली मोहम्मद मेहरबर, मिस्किन जुमन मल्लाह, नज़ीर खुश्क ऐं ॿियनि जी मौजूदगी में करे दंग निशान कढी ॿिन्ही धुरनि खे खीर खंड करे दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते ॿिन्ही धुरनि जा वॾे तादाद में माण्हू मौजूदु हुआ। उन मौक़े ते ज़िले काउंसिल ठटे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर चयो त मल्लाहन ऐं मेमण बिरादरी जे काफ़ी वक़्त खां इन ज़मीन ते तकरार हलंदड़ हो, जंहिंजो निबेरो ॿिन्ही धुरनि जी रज़ामंदीअ सां कयो वियो आहे। हुन चयो त हिन कयल निबेरे बैदि जंहिं बि अगवाराई कई त उनखे 5 लख रुपया ॾंड भरणो पवंदो। अब्दुल हमीद पंवर ऐं मल्लाह अॻवान ॾाॾा आदम गंदोर चयो त सिंध धरती सूफ़ियुनि, बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि जी धरती आहे, जिन हमेशह अमन, प्यार, मुहबत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। असां बि उन्हनि जे ॾिनल पैगाम ते अमल कंदे अमन चाहियूं था। हुननि चयो त हिन वक़्तु सिंधु दरिया ते शक कैनाल अॾे सिंध जे माण्हुनि सां वेसाघाती कई पई वञे, पर असां सिंध ते को बि कैनाल क़बूल न कंदासीं। हुननि घुर कई त सिंधु दरिया ते अॾजंदड़ कैनालनि खे ख़तमु करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मुहैया करे सिंध खे वीरान थियण खां बचाए वञे।